ख़यालनि ध्याननि खां ॿाहिरि तव्हांजी वॾी महिरबानी। अस्सलाम वालेकुम। यू आर द लीडर। तव्हां कुझु बि ॻाल्हाए वठो, अञे ई मजाल ई कोन्हे त तव्हांखे केरु उते नाव करे सघे थो। करे त पोइ आई शुड टेक यू थ्रू द जर्नी त ही हिकिड़े साल जो या 2 सालनि जो या 3 सालनि जो या 4 सालनि जो कमु कोन्हे। ही मां सम्झां थो पिया उहा शेरो शाइरी, किताब लिखणु, कॉलम लिखणु, ऐं आउं सम्झां थो ही सॼी शेरो शाइरी जो निचोड़ ऐं सॼी ज़हानत जो निचोड़ जेको हैदराबाद जॾहिं वी यूज़ टू ट्रैवल एंड बाबा यूज़ टू ड्राइव, साथ के लाइ यादि कोन्हे नंढो भाउ जेको आहे, पर अचानक गाॾी बीहारे करे ऐं बाबा लिखणु शुरू थी वेंदो हो। असां सभु परेशान त हाणे छा कयूं, चए पोइ तव्हां बीहो थोरो मूंखे कुझु शाइरी जेके असां चाहींदासीं त उन जे बारे में कुझु तफ़सील ऐं अवां सभिनी मौजूद महिमाननि जी ख़िदमत में आजियाणो पेश करण जे लाइ मां इस्तक़बाल कंदा प्रोफेसर डॉक्टर बाबर जानी। जी बयाननि खां हसनत जमीओ सल्ली हबीबना सल्ले अला मुहम्मदिन वाली वाहिद वहदहू राज़ी रब रहीम। तू गफूर रहीम शाफी शिफादार, सदक़े मोहम्मद अमीर जे लाडवान जो ही पार, बख्श बख्शनहार गंदगी तेरा कोई हमसर। ये है तेरी अज़मत, ये तेरी अज़मत की बुरहान खुदाई ना होती और हमें मुस्तफा कहीं भी रहे वो मदीने में है। मकाम नबी ला मकान का बाहर मकाम हिकिड़ो शेर ॿुधण जो निस्बत निराली ज़मीन आसमां जे निज़ामनि खां बि रुगो ना है क़ुरान सना अथई सहीफ़नि किताबनि खां वाहिबी नूरे नबी में कुर्ब कहिड़ो हुतां जे सवालनि जवाबनि खां ॿाहिरि, हुतां जे सवालनि जवाबनि खां ॿाहिरि हबीबे ख़ुदा अब्दहू जे क़ुरान यकीनन हिकु वॾो बहर समुंड सुक्रीअ जी पिया न ठापां, जे समुंड मुंहं करियां तो सत्याई न थिए। यकीनन इहे